लुधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर शाह ख़ालिद ॾातारी मूजिब किंजर पुलिस की हद में किंजर ढंढलग ॻोठ अज़ीज़ किंजराई में माछी बिरादरी के ॿिनि धुरियुनि में संगावती तकरार तां झेड़ो थियण के नतीजे में गोलियूं लॻण करे 23 वरियनि जो अली अकबर वलद हुसैन माछी मौके ते मारिजी वियो। वाक़े बाद इलाइक़े में छिक ताण वधी वञण बैदि किंजर पुलिस वाक़े वारे हंधि पहुची झेड़े ते कंट्रोल करे मारिजी वियल शख़्स अली अकबर माछी जो लाश सिविल अस्पताल मकली मुंतकिल कराए ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसन हवाले करे एक जवाबदार बिलावल माछी के गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त अञा ताईं को बि केस दाख़िल थी नाहे सघियो। SHO किंजर बशीर मलाह मूजिब झेड़ो संगावती मामले तां थियो आहे, जेको तकरार काफ़ी वक़्त खां हलंदड़ हो, जंहिं जे नतीजे में एक शख़्स मारिजी वियो आहे। मक़तूला जा वारिस जीअं ई ईंदा त केस दाख़िल करे वधीक जवाबदारनि खे बि गिरफ़्तार कयो वेंदो।